फुलजी में जस्का में एसटीपी जे तरफ़ां हैदराबाद में बिलावल काका के बेदर्दी सां क़त्ल ऐं सिंधियुनि जा रस्ता बंद करण खिलाफ़ रैली कढी एतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रैली में क़ौमी कारकुननि तोड़े मुख़्तलिफ़ मकतबे फ़िक्र जे माण्हुनि वरी अंग में शिरकत कई। रैली फाज़िल राहू चौक खां निकिती, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी अची ऐवान सहाफ़त प्रेस क्लब अॻियां पहुती। सिंधी माण्हुनि जो क़त्लेआम बंदि कयो वञे। हैदराबाद में बिलावल काका खे सरेआम पुलिस जे साम्हूं तशद्दुद करे क़त्ल कयो वियो, पर पुलिस तमाशो ॾिसंदी रही। गुज़िरियल ॾींहुं कराची में सिंधियुनि जा रस्ता ब्लॉक करे उन्हनि ते तशद्दुद कयो वियो, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। सिंधी नौजवाननि खे क़त्ल कंदड़नि खे इबरतनाक सज़ा ॾेई सिंध मां धारियनि खे निकाली ॾिनी वञे।